नूर जी नेमत खां महरूम आहिनि। हिननि डॉक्टरनि खां इलाज त करायो आहे, पर डॉक्टरनि जे चवण मूजिबि ई आहे त भई ही नूर जो मसइलो आहे जेको जनम ई आहे ऐं इलाज थिए त इहो इनशाला मुमकिन आहे। इन जे लाइ वाहर कई वञे त जीअं ही नूर जहिड़ी नेमत खां सरोशार थियनि ऐं दुनिया जो पंहिंजो कमकार आम ज़िंदगी आम इंसान वांगुरु पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघनि। अचो त इन्हनि खां पंहिंजो राय वठूं। केतिरे टाइम खां तव्हांजे नूर नज़र न आहे? हीअ बीमारी तक़रीबन जाइज मखां आहे, पर पोइ असांजी नज़र मतिलबु हली 22 साल खां पोइ जब असांजी एज वधे थी त पहिरियां त असांजी राति जो नज़र मुकमल कान हूंदी, ॾींहं जो थोरी घणी नज़र हूंदी हुई, मतिलबु हलण करण में दिक़त कोन थींदी हुई। पर हाणे मतिलबु असांजी ॾींहं जो बि नज़र कमु छॾे वई आहे। जीअं असांजी माना उमिरि 20-22 साल थी आहे त उन खां पोइ असांजी नज़र माना कमु नथी करे। जीअं माना असां अॻिते हलण लाइ या बचनि जे गुज़र सफ़र लाइ या केॾे निकिरण करण असांखे तमामु घणी दिक़त थी पई। पंहिंजे घर में घणा माण्हू आहे जेके नज़र? असांजे घर में तक़रीबन 15-20 माण्हू आहिनि जेके असांजे हिन बीमारी में माना मशहूरु आहिनि। मुंहिंजो नालो गुलाम शबीर। घणे कंहिं तव्हांजी नज़र न आहे? नज़र साईं इहा तुख़मी बीमारी आहे, ॼाए ॼम खां वठी इहा बीमारी आहे। 28 सालनि ताईं मुकमिल नज़र बि थी वञे, 20 सालनि ताईं कुझु नज़र पए थी ॾींहं जो हली घुमी सघूं था पंहिंजे सिर पाण। पोइ 27-28 सालनि ताईं नज़र मुकमिल ख़तमु थी वञे। डॉक्टर छा था चवनि? डॉक्टर चवनि था त हिते हिन जो इलाजु नामुमकिन आहे, बाक़ी थी सघे थो त ॿाहिरि मुल्क तव्हांजो इलाजु थी वञे। उन जे लाइ माली मदद में तमामु पोइते पियल आहियूं, कमज़ोर आहियूं। इन जे लाइ जेकॾहिं का पार्टी के ॿाहिरि असांजा फलाई कम कनि था, अहिड़ा मदद असांजी कनि था, असांखे ॿाहिरि मुल्क मोकिले सघनि था त असां उन्हनि जा शुक्रगुज़ार। नालो साईं मुंहिंजो गुलाम मुर्तज़ा आहे। त अॻु में बीमारी हीअ कंहिं बि असांजे ॾाॾे नाने खे न हुई। ओचितो ई हीअ बीमारी हिते शुरू थी, जंहिंमां केॾी महिल 2 माण्हू ज़ाहिर थिया। जीअं वॾा थींदा विया त ज़ाहिर थींदा विया, पोइ जीअं ज़ाहिर थी विया त उन खां पोइ असां चयो हाणे ख़ैरु आहे, नज़र कुझु पए थी, भला राति थिए थी त पोइ बि वेही था रहूं, ॾींहं जो त कमायूं था। बिस्मिल्लाह करे ऐं सभिनि जे सलाह सां शादी कईसीं। हींअर 7-7, 5-5 ॿार थी विया आहिनि। तकलीफ़ एॾी आहे ख़र्चे में जंहिंजी हद न आहे, अॼुकल्ह केरु कंहिंखे कोन थो ॾिए। असां कोशिशि कंदासीं, असांजी पाण तंज़ीम नंढी तंज़ीम आहे ऐं एतिरी का सगारी न आहे, पर कोशिशि कंदासीं त हिननि जो केस अॻिते वस वारनि माण्हुनि ताईं। डिसंबर 2014 में हिकिड़ी आई कैंप कराई हुई, जंहिंमें गुलाम मुर्तज़ा हिननि जे ख़ानदान जो वॾो आहे उहो आयो, जंहिंजी अखि थी ऐं कैंप में उन असांखे सॼी हिस्ट्री ॿुधाई, जंहिंजे करे असां तव्हांखे पंहिंजनि नुमाइंदनि खे बि दावत ॾेई हिन जे घर जो हाल अहवाल बि वठरायो आहे। इनशाला असांजी तंज़ीम कोशिशि कंदी त वस वारनि माण्हुनि ताईं असीं पहुचूं ऐं हिननि खे को इंसाफ़ मिली वञे, को अदालत थी वञे हिननि जी, या का हिननि जी मदद थी वञे। हा, इहो थोरो ही डिज़ाइन, हीउ हिकिड़े जो घर अथई, ॿिए जो घर अथई, ॿई ॿाहिरि आहिनि। ॿियो वरी सूट अथनि, उहो थोरा पोइते वेठा आहिनि।